घर जा उहे मारू माण्हू जेके ॾुकार सबबि पंहिंजो माल मताउ सिंध जे बैराजी इलाइक़नि ॾांहुं काहे विया हुआ से सिंध जे सुहिणी सरज़मीन ते मॉनसून जूं बरसातूं वसण खां पोइ पंहिंजे मुल्क मलीर ॾांहुं मोटण लॻा हुआ। उमरकोट ॾांहुं वेंदे वाट ते बरसाति खां पोइ रस्ते जे ॿिन्ही पासनि खां ईंदड़ नंढनि वॾनि ॻोठनि जा ख़ूबसूरत ऐं फितरत सां भरपूर रंग ज़ाहिर थी पिया हुआ ऐं बरसाति बि अहिड़ी जो अखि न ॾिसे गोॾे खे। हीउ उहो ई शहर आहे जंहिंजे जुड़ियल कोट में मारीअ खे उमर बादशाह क़ैद कयो हो। पर असांजी मंज़िल उमरकोट खां कुझु कोह अॻिते हिकिड़ो नंढड़ो ॻोठ हुई। पाकिस्तान जे ठहण खां 4 साल अॻु हिन ॻोठ जे हिकु कखाई झूपड़ीअ में जुमन नाले हिकु ॿारड़े जनम वरितो, जंहिंखे अॻिते हली हिन देश जा माण्हू जुमन दरबदर जे नाले सां सुञाणण लॻा। जुमन दरबदर जंहिंखे सारी सिंध मामा जुमन जे नाले सां सॾे थी, सो पढ़ाईअ दौरान जेतोणीकि अंग्रेज़ीअ जे पहिरें दर्जे में बि फेल थी वियो हो, पर पोइ बि हू पंहिंजे ॻोठ में मैट्रिक पास कंदड़ पहिरियों माण्हू हो। मुंहिंजो पियो जेको आहे सो हारीअ पोइ कंदो, कुझु माल जी किरत हूंदी हुई उहा कंदो, खीर विकिणंदो, बसि मिसकीन माण्हू हो। पर हुनखे हिकिड़ो हो त वियो का चिठी पढ़ाइण वाणीअ वटि, सो वाणीअ हुनखे थोरो कावड़ मञा चयो, मया पंहिंजा ॿार पढ़ायो कोन, वतो कागर खणंदा। सो उन ई उनखे हिकिड़ो छेक ॾिनो, चई त हाणे आउं पंहिंजे पुट खे पढ़ाईसि, मुंहिंजो वॾो भाउ पढ़ियल कोन हो, सो मूंखे जेको आहे सो स्कूल में दाख़िल कयईं। त शुरूआत में जेको हो सो हिते पढ़ाई जो तस्वर ॾाढो हैबतनाक हूंदो, माना उस्ताद जहिड़ो चवंदो मलाइक अहिड़े नमूने सां हो। त आउं हितां वारी हूंदी पीआंदो उमरकोट ताईं वञणु, मूंखां कोन पुॼंदो, रुंदो हुउसि। पोइ वरी उते उस्ताद खे 2-3 रुपया ॾिनई त हिनखे आनू आनू करे ॾींदो वञ त इन सूरत में हीउ हिते हिरी वञे अचण ते। 4 दर्जा सिंधीअ जा आउं हिते हिन पंहिंजे ॻोठ में पढ़ियुसि ऐं उन खां पोइ वरी अंग्रेज़ी पढ़णु उमरकोट वियुसि। पोइ उते वरी लिखणु शुरू कयो त पहिरीं दर्जे में आउं फेल थियुसि अंग्रेज़ी में। पहिरें दर्जे में फेल थियुसि त पोइ हितां वरी असांजो मिडिल स्कूल उन वक़्तु अञा नवां खुलिया हुआ, सो पोइ मुंहिंजे ॿाराड़ीअ में हिकिड़ा असांजा माइट आहिनि, आसीसर जे भरिसां ॻोठ साबो आहे, उते पोइ छॾियऊं। पोइ आउं उते 4 दर्जा अंग्रेज़ीअ जा उते पढ़ियमि। पोइ वरी उमरकोट में हिते आयुसि, वरी 4थे खां पोइ मैट्रिक ताईं वरी मूं हिते पढ़ियो हो। पढ़ाई जो हाल इहो हो जो 3rd डिवीज़न में पास कयोसि। अहिड़े नमूने सां इहो पंहिंजो तालीम हुई। मुंहिंजा टोटल 4 भेनरूं आहिनि, हिकिड़ो ॿियो वॾो भाउ हो, असीं इहे भाती हुआसीं घर में। पर ईअं सम्झ त हिन ॻोठ मज़ा मैट्रिक करण वारो पहिरियों आउं माण्हू। मां जुमन दरबदर मीरपुर ख़ास मां मैट्रिक पास करण खां पोइ नौकिरी न मिलण ते बुख ऐं बेरोज़गारीअ खां तंग थी हिकु नंढड़ी होटल ते बेरागेरी करणु लॻो, जितां पेट जी बाहि उजामण सां गॾु संदसि आॾो शऊर जी खिड़की पिणु खुली पई। असुल मैट्रिक वारो नौकिरी त उहे कान मिली, नौकिरी न मिली त मूं मज़ूरी कई होटल ते। हाणे होटल ते मज़ूरी कईसीं त उते होटल जे भर में हिकिड़ी कैबिन हुई, उन ते किताब हूंदा हुआ रखियल।
इहे हमरा पढ़ण लाइ ॾींदा हुआ, आनू वठंदा हुआ, माना दिहाड़ीअ जो उहो। त पोइ जो मज़ूरी करे सुम्हंदा हुआसीं न, त पोइ इहो किताबनि जो शौक़ु मूंखे उतां शुरू थियो, उन होटल तां खां। ऐं इहे पढ़णु शुरू कयो त दत्त भारती वारा या इहे, इन खां पढ़ण खां पोइ ज़हन में हिकिड़ी दरी खुली त हीअ त चकर ई ॿियो आहे। सो ज़हन में हिकिड़ा सुवाल उथिया, पर क़िस्मत विस्मत का शइ कान्हे, इहे मिड़ई दत्ता ॾियण जा आहिनि। ऐं हाणे आहे पोइ ईअं दिलि में चाहे बि त के माण्हुनि सां गॾिजी, भला अकेले सिर्फ़ु त माण्हू कुझु कोन थो करे सघे, कुझु माना करे। पोइ हिकिड़ो हूंदो मुंहिंजो आवाज़ु कर सुठो हूंदो, आउं ॻाईंदो हुउसि। पोइ उन वक़्तु मदरसनि में बि ॻायो हुउमि, पढ़ियो हुउसि तॾहिं। उते स्कूल में फंक्शन थींदा तॾहिं बि ॻायो हुउमि, त ॾाढो सुठो दाद मिलंदो। दाद हिकु ई दफ़ा मिलंदो आहे त माण्हू जो बिरे खुली वेंदा आहिनि, सम्झो। अहिड़े नमूने सां इहा पोइ इहो थियो। पोइ इहो कंडक्टरी बि कई, क्लीनरी बि कई। ऐं हैदराबाद जे शहर में 6 महीना मूं टांगो बि हलायो, सम्झो। इहो टांगो बि हलायो उन वक़्त में, छो मज़ूरी त करणी हुई न। वरी होटल ते बैरो थियुसि अची। हाणे होटल ते बैरो जॾहिं थियुसि, हाणे इतां खां ज़िंदगीअ में हिकिड़ी फेरो आयो। ही उहो ई दौरु हो जॾहिं होटल ते बेरागिरी करण सां गॾु किताब पढ़ण दौरान मामा जुमन खे प्यार जी पहिरीं चोट लॻे थी। मूंखे माउ मिजाज़ पिञारे जीअं पिञियो, दर्द वज़ीफ़ा विसरिया, विसरी वेई नमाज़, इश्क बहरी बाज़ चाहे वियो चमन में। सचुपच जॾहिं हिकिड़ो लम्हो को हूंदो आहे, ईअं कनि हिकु माण्हू को सदाईं के 24 कलाक, पर को लम्हो जेको हूंदो आहे न हिकिड़ो, उहो माण्हू खे उन महिल विसरी विया जुग ॿई जॾहिं दिलि जान सां दिलि भर ॾिठुमि, महताब मुख महबूब जो महराज में मुनवर ॾिठुमि। ऐं पोइ हू पंहिंजे पहिरें प्यार जूं सारूणियूं सारींदे माज़ीअ ॾांहुं मोटणु लॻे थो ऐं दिलि में दफ़न थियल यादगिरियुनि जा खंडर खोटणु लॻे थो। बैरागिरी जे दौरान हिकिड़ो ॿाहिरि खां ऑडर आयो, उन वक़्तु स्पेशल चांहि जो ऑडर माना हूंदो हुओ कॉन्सेप्ट। सो पोइ उहो आयो त आऊं चांहि जा कोप खणी उन दर ते वञी ठुका कयुमि त अंदरां हुई ॻूण आई पई। ठुका कयुमि त आयो ॿाहिरि हिकिड़ो हथु निकितो त ईअं सम्झो त मुंहिंजो हथ इहे ॾकिया त उहा चांहि जेका हुई सा किरी पई, कुझु मुंहिंजे कपिड़नि ते, कुझु साम्हूं उन्हनि हथनि उन्हनि ते, त उहो पर्दो विच हटियो ऐं सॼो नज़ारो साम्हूं अची वियो। उन हिकिड़े ई जेका निगाह हाणे असांखे पूरो करे छॾियो। सचुपच मूं ईअं सम्झो त हिकिड़ो अंदरि जेको कैफ़ियतूं हुयूं न, उहे अहिड़ियूं जुड़ी वियूं, वाह मुंहिंजो सुभाणे अलाह। पोइ अॼु वाट वेंदे यार सां ओचितो मुलाक़ात थी, लब ॾकिया मुंहिंजा मगर मां कुर्ब जी न बात थी। माना अहिड़े नमूने सां इश्क लॻी वियो। ऐं आऊं वापसि आयुसि, 2 कलाक त मूं में सुर्त ई कान हुई, ईअं सम्झो। जॾहिं पहिरें प्यार जूं सारूणियूं सारींदे मामा जुमन जूं अखियूं भरजण लॻियूं, तॾहिं आसमान तां गुज़रंदड़ बादलनि बि बरसणु शुरू करे छॾियो। माण्हू उन खां वधीक नौजवान हसीन हूंदा आहिनि दुनिया जे अंदरि, पर मजने खे लैला खां वधीक ख़बर न आहे छो कि माण्हूअ जी हिकिड़ी का अदा
हिकिड़ी का अहिड़ो शइ एॾी वणी वेंदी आहे जो हू जग सॼे खां वधीक सुठो लॻंदो आहे। दिलि चाहींदी आहे त उनखे ॾिसंदो रहां। वसन ऐं वसन ॾिहाणी ॾिसण लाइ अखियूं ओहिरा करियो करियो आप अचनि संदी सिक पिरनि लोक ॾिठे न लहे। अञा ताईं उहो माण्हू तव्हांखे यादि आहे साॻी तरह या हाणे वक़्त सां गॾु? सम्झां थो त ॿ माण्हू मूंखे ज़िंदगीअ में हमेशह जॾहिं बि राति जो बिस्तरे दाख़िल थींदो आहियां त हिकिड़ी मुंहिंजी घरवारी ऐं ॿी उहा मुंहिंजी महबूबा, उन ॿिन्ही जा अक्स मूंखे साम्हूं ईंदा ऐं उनखे यादि कंदो आहियां। ऐं अॼु हथों सां इक़रार थो करियां त उहो उनखे यादि कंदो आहियां। चंद लम्हा हुन सां गॾु गुज़ारियल माना उहे अक्स मुंहिंजे ज़हन ते अञा ताईं तरी ईंदा। माना हुनखे चवंदो आहियां त विछड़िया ज़रूरु आहियो पर विसरिया न। जुमन जंहिं छोकिरीअ हथां पंहिंजी दिलि फुराए वेठो हो, उनजे ओचितो विछड़ी वञण ते हिन जी दिलि बि ॿ अध थी पई ऐं उतां खां ई संदसि दरबदरी जो सफ़र शुरू थिए थो। इलाज लख इज़हार कया जोड़े तबीबन तार कया हिन बिरह सभु बेकार कया नादान खे कहिड़ी ख़बर। केॾां वई छोकिरी, उनखे वरी कीअं तव्हां मिलण लाइ विया? ऐं चल पोइ त थियो हीअं त हुन पढ़णु वेंदी ऐं किटली रुगो किटली कोप खणी हुनजे पोयां स्कूल में उहा वेंदी अंदरि घिड़ंदी ऐं वरी वापसि वरंदी। इहो सिलसिलो 6 महीना खनि हलियो। मथां थियूं मोकलूं थियूं त परेशान त थिए न। अॻे रोज़ु ॾिसंदो हुउसि न ॾिठुमि त परेशान त थी जिन लाइ साए त कोन सरंदी तिन लाइ ॾींहं थी विया त सचपच त उणतुण अची लॻी। पोइ पुछा कयमि त ख़बर पई त उहो पंहिंजा नानाणा हुआ लाहौर ओॾां वेही हली। सचपच त हिकु लम्हो बि देरि कान थी, जीअं थेलो हो तीअं खणी वञी सेठ खे ॾिनमि। मुंहिंजो बाबा हीउ थेलो ॼाण तूं ॼाण आऊं वञा थो। हुन चयो बाबा दिहाड़ी पूरी कर। मूं चयो हाणे दिहाड़ी ई कोन्हे। पर उतां रुॻो एतिरो घटीअ मां कंहिंखां ख़बर पई त लाहौर उन्हनि जा घर आहिनि माल रोड ते। कुझु पैसा हुआ से ऐं खानपुर कटोरा ताईं माना गाॾो चढ़ियसि उते लही पियुसि। मुंहिंजो खामखायो किथे कंदा। पोइ उतां खां पियादा खानपुर कटोरा खां लाहौर ताईं पैदल 400-500-600 किलोमीटरनि जो सफ़र। को मिड़ई को अण सुई ओखो करूं सिक वधिर के सैयद चए को हिकिड़ो को जंहिंखे को कंदो को सां हीअ इश्क पंथ थो कराए बाबा। इश्क माण्हू खे न असुल आहे त इश्क में उहा वुसत हुजे त उहा माण्हू खे नेई छॾींदी आहे। हलंदा वियासीं 17-18 ॾींहं पंधु कयोसीं। लाहौर में वञी पहुतासीं। रावीअ में जे क्रॉस करे बुख माना 3-4 ॾींहंनि जी बुख। पंजाब में मानी खाराईंदा आहिनि किथे किथे घणो कोन खाराइनि। बहरहाल उते वञी पहुतुसि त दाता जी दरबार ते लंगर पियो हले। त उन लंगर में सो हिकिड़ो मलंग वीचारो लंगर पियो खाए मानी। सो मूंखे ई बुक ॾिठई मथां सो मूंखे चई खाओगे त मूं कंदसि हावकार त खाइणु शुरू कयो। हिकिड़ो ॾींहुं शाम जो वेठो हुउसि हिकिड़ी बेंच ते त उतर खां खिवण बादल थिया ऐं मुंहिंजे ज़हन में आयो त ॾिस ऐं किथां मूंखे खयो आहे ऐं हिकिड़े माण्हू पोयां हितां अची निकितो आहियां। माना मिटीअ जी छिक सां उन ते यादि पई। मूंखे अखी पूरी ऐं
मूं ॻाइणु शुरू कयो उर्दू उन वक़्तु होटल ते रहंदा हुआसीं न त गाना मूंखे घणा यादि हूंदा हुआ लता जा रफ़ीक जा त पोइ मूं अखी पूरे ॻाइणु शुरू कयो बड़ी बर्बादियां लेकर मेरी दुनिया में प्यार आया जो अखी खोलियमि त अॻियां माण्हू सत अची वेठा सो जो यार मलंग बाबा आप तो बहुत अच्छा गाते हो कितना दर्द है आपकी आवाज़ में इहा हिन कोन दर्द रोलियो आहे बहरहाल कुझु फिको थियुसि बहरहाल हुननि वरी फरमाइश कई त और कोई गाना सुणांदी पोइ रफ़ीक जो वरी गानो ॿुधायो मैंने चांद और सितारों की तमन्ना की थी मुझे रातों की सिहाई के सिवा कुछ न मिला मामा जुमन जंहिं दोशीज़ा सां इश्क जे ॿंधणनि में ॿधिजी वियो हो उनखे अलविदा करण वारा उहे पल यादि करे अॼु बि संदसि अखियूं भरिजियो अचनि ऐं हू नंढड़े ॿार वांगुरु रुअण लॻे थो ॿिए चौथे ॾींहुं जे तलाश में आऊं वियो हुउसि उहो पंहिंजे माइटनि सां उतां गॾु उते आयो हा तूं ॾिसे थो त जे माण्हू लाइ हेतिरा कशाला कढिया ऐं साम्हूं हुनखे त हिकु त पहिरीं त रुअण जलिजे न सॼो ख़ैर बसि हे अची वेठा त हुन मुंहिंजा छोकिरो हिकिड़ो चयो चई मलंग आप रोते क्यों हैं तो मुझे यार मोहे भूल गए मोरे सावरिया आवन कह गए अजो ही न आए लीन मोरी खबरिया मोहे भूल गए मेरो सावरिया ॿिए ॾींहुं पोइ हू अकेलो न हिकिड़ी ॿी हुन सां गॾु छोकिरी हू आया हिते पोइ ॾाढो दड़का दामान बि ॾिनऊं त तूं इहो छा कयो आहे तूं पंहिंजी हालत हाणे लाज़मी आहे मूं वटि हिकिड़ो वॻो कपिड़नि जो उहो बि फाटी वियो ऐं मथे में धूड़ ॾाढ़ी ॿाढ़ी अलाए कहिड़ा उन सो पोइ बसि मूं चयो बसि मूंखे सुख कोन आयो तोखां सवाइ उनजे करे आयो आहे सम्झाई त जान छॾ हींअर तूं वटि करे वञ पैसा तोखे ॾियां त किराए जा वञ वापसि मूं चयो हाणे वञिबो कोन रहिबो हिते जेकर पुॼी सघे त रोज़ानी वरी ॾिसण ईंदा हाणे हिते हुनजी माउ खे ख़बर पइजी वई त हीअ किसो हीअं आहे ते मूंखे हिकिड़े ॾींहुं घुराए चांहि जो ऑडर ॾेई हिकिड़े कमरे में विहारे माई मूंखे पोती पंहिंजे पेरनि में विधी मूंखे चई तूं के मां जो पुटु ईअं मुंहिंजी धीअ औलाद में आहे तव्हां ॿिनि माउनि जो क़त्ल पिया करियो ऐं असांजो स्टेटस ॿियो आहे तुंहिंजो स्टेटस ॿियो आहे तव्हांजी ॿोली ॿी आहे असांजी ॿोली ॿी आहे ऐं तूं मज़ूर माण्हू आहीं हींअर जेके जज़्बात आहिनि अॻिते हली वक़्तु कहिड़ा अचनि उनजे करे चङो आहे ऐं हीअ पोती थी विझां त इन शइ खे हिते छॾे ॾे ऐं सचमुच पोती जेका हुई उन मूंखे मजबूर करायो त या आउं हिकिड़े फ़र्द जे करे पंहिंजो पूरो उहो कुटुंब छॾियां जंहिं मूंखे ॾुख सुख में पालियो उहा मुंहिंजी माउ जे लाबारा करे मूंखे पढ़ायो
पढ़ायो मुंहिंजी सार लधाई मुंहिंजो पियो मुंहिंजूं भेणूं ऐं या हूअ पंहिंजा माइटनि खे छॾे ऐं इश्क क़ुर्बानी घुरे थो बसि मूं हुन सां वाइदो कयो त बसि हाणे अॼु खां पोइ हिन सां कोन मोहबत में चोट खाइण खां पोइ मामा जुमन फर्दनि सां चाहत जो सफ़र तय कंदे धरतीअ जे इश्क में सरशार थी वियो ऐं पंहिंजे देश जे आजपे लाइ झर जंग जाॻण लॻो। हाणे मुंहिंजो हिन खां पोइ जो थोरी सकरट में पढ़ंदा हुआसीं नौकिरी जा मिली एग्रीकल्चर में ऐं पोइ जो छो त मूं चयो छो न गॾिजी किन दोस्तनि सां जदोजहद कजे साईं सां मुलाक़ात पहिरीं मुंहिंजी थी उहा थी मीरपुर बठोरे में साईं बज़्म सूफ़िया जे आयो उन में देश जे आजपे लाइ सारी सिंध जा पंध कंदड़ मामा जुमन पंहिंजे अंदर जे उद्दमनि ऐं ॾुखनि जो इज़हार करण लाइ शाइरीअ जो सहारो वठी ॻाइण बि शुरू करे छॾियो। संदसि लिखियल गीतनि ऐं ॻायल कलामनि में धरतीअ जे दर्दनि ऐं पंहिंजनि सां प्यार खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। लीरू लीरू लोईवो मुंहिंजी फाटल साटल लोईवो लज आए मुंहिंजी पत वैसा पत वञा कीअं धोईवो लीरू लीरू लोईवो मुंहिंजी फाटल साटल लोईवो ॾाढा कया तो ज़ुल्म कया मूं त उमिरि मोकी न ॾिनूं जांगन हिकिड़ी झिणक ॾिनी जांगन हिकिड़ी झिणक ॾिनी मूं त ॾिनूं रोईवो लीरू लीरू लोईवो मुंहिंजी फाटल साटल लोईवो। पर मामा जुमन जंहिं थर जे भिटुनि ते डोड़ूं पाए वॾो थियो हो उन देश जी ॿोली ऐं मारूड़नि जूं ॻाल्हियूं बि संदसि शाइरी जो मुख्य मौज़ू हुयूं। थरी लोकगीत माई भागी उन जी शुरूआत कई हुई ऐं पोइ असांजो हीउ कल्चर जेको राजस्थान खां वठी आहे उन जी बीहक पंहिंजी आहे हाणे इहे काफ़ी पुराणियूं शयूं के आहिनि पर मूं वरी लोकगीत ठाहिया आहिनि हिकिड़ो कोन पर मुंहिंजा 40-50 लोकगीत आहिनि मुख़्तलिफ़ ॻाइणनि ॻाया पिया आहिनि ऐं मूं कोशिशि कई आहे त उन गीतनि जे अंदरि माना जेको थरी कल्चर रोमांस उन सां गॾोगॾु उन तारीख़ खे बि आणियूं। हाणे हिकिड़ो गीत आहे ॾौओ ॾौओ मुंहिंजी पंहिंजी ईजाद आहे ॾोरकी माना माण्हू कंहिंखे यादि कंदो आहे न पोइ चवंदा आहिनि अड़े फलाणो तोखे ॾोरकियूं बि ॾे माना तोखे यादि ॾियनि था माना अहिड़े नमूने कजलियो हालांकि अयाज़ बि ठाहियो आहे बादलियो अयाज़ बि ठाहियो आहे मूं बि ठाहियो आहे पर हुनजो अंदाज़ पंहिंजो आहे या मिसाल तौरु अली बाबा जो जीअं आहे त असीं माण्हू लाड़ जा दरिया जे पछाड़ जा ऐं उतरड़ो थो लॻे तीअं मूं गीत थर जे पसमंज़र ते ॻायो त असीं माण्हू थर जा सम्झ भिटुनि जे हुन भर जा ककरियो थो वसे ॻाल्हि मुक्ति आहे पर हाल आऊं थरी लोकगीत जेको आहे हिकिड़ो उहो ॿुधायां थो मिठो मुंहिंजो ॾेसला फुटरो मुंहिंजो बेसला अजरक खत खेसला डवो डो मारू अल्लाह डवो डो मारू ओ मोराणो मालवो ढट मुंहिंजो ढालवो खाउड़ रो कमालवो खाउड़ रो कमाल।
मामा जुमन दरबदर रिवायती ॻोठाणू माण्हू आहे। ॻोठ में संदसि ओताक ते बीठल निम जो घाटो वण हर रोज़ वटि ईंदड़ अनेक महिमाननि मथां छांवरो करे बीठल हूंदो आहे, जिते को बि माण्हू मानी खाइण खां सवाइ वापसि नाहे वेंदो। वस ऐं वित आहिर पंहिंजे औलाद खे पढ़ाईंदड़ मामा जुमन जूं न्याणियूं बि पंहिंजे अज़ीम पीउ ते फ़ख़ुरु कनि थियूं। असां औलाद जी त कंदो आहे, पर त हर माण्हूअ जी कंदो आहे। महिमाननि खां वठी त ग़रीब मिसकिन केर बि माण्हू ईंदो आहे, उन हर माण्हूअ जी मानी, पर ॿारनि खे ख़र्ची ॾियणु माना उहो बाबा जे उसूल में हिकिड़ो शामिलु आहे। वरी बि का त शिकायत हूंदी तव्हांखे? न माना अहिड़ी का बि शिकायत असांखे माना कोन मिली कॾहिं। माना अहिड़ो ग़रीब को वक़्तु हो माण्हू वटि न पियो, पर असांखे कॾहिं यादि कोन्हे कॾहिं असांखे ईद ते न कपिड़ो मिलियो आहे या कॾहिं असांखे जुती न मिली हुई, की कॾहिं असां 10 ॾींहं की 5 ॾींहं बीमार पिया हुजूं। जे असीं सुबुह जो बीमार थींदा हुआसीं त असांखे शाम जो पिंड न हूंदो हो, असां तॾहिं बि डॉक्टर हूंदो बाबा जो दोस्त डॉक्टर पुनू, उन खे चयलु हूंदो मुंहिंजे ॿार ईंदा उन जो इलाजु कजांइ, पैसा तोखे ॾींदुसि। स्टोर वारे वटि हूंदा हुआ, भाॼी वारे वटि माने असांखे चई छॾींदो छोकिरनि खे भाॼी हिननि खे ॾेई छॾिजो, पर असां भाइयूं त असांखे अहिड़ी का बि तकलीफ़। मामा जुमन दरबदर जी वॾी न्याणी आबदा पंहिंजे पीउ सबबु खेनि मिलियल इज़त ऐं शोहरत ते पाण खे ख़ुशनसीब थी सम्झे। संदसि चवणु आहे त माण्हू मूंखे मामा जी धीअ करे सॾींदा आहिनि त मूंखे तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। सॼी सिंध सुञाणंदी आहे, पर आउं पाण वेंदी आहियां त हर माण्हू मूंखे मामा जी धीअ करे सॾीनि था। तव्हां भैया मूंखे अहिड़ी ख़ुशी महसूसु। असां त भैयूं त तमामु वॾो माण्हू आहे, माना हाणे हूअं ग़रीब पंहिंजे जॻह ते असां आहियूं, पर जॾहिं हीअं ॾिसूं था हेतिरा माण्हू चाहिनि था, हेतिरा माण्हू एवार्ड ॾियनि था, तॾहिं असां भैयूं त दुनिया जी हर शइ असांखे मिली। अहिड़ो पियो मिलियो न त असां भैयूं त असांखे हर शइ मिली। तव्हांजी अमड़ हाणे दुनिया में न आहे त उन सां कीअं हूंदो हिन जो रवैयो? जीअं ॿहिराड़ी में थींदो आहे जहिड़ा जटा हूंदा या प्यारु हूंदो? न प्यारु हूंदो। असां कॾहिं बि बाबा नमा खे कॾहिं विढ़ियल न ॾिठा। माना असां भयूं त असांखे असांजे माउ जे करे तकलीफ़ आई, पर बाबा खे न वधीक मां जी आई। अॼु बि असां भयूं त असांखे असांजी माउ जी कमी महसूसु नथो करणु ॾे, पर पिंड खे कमी महसूसु ज़रूरु थिए थी। कुझु ॾींहं अहिड़ा हुआ जो बाबा घर में ई न अचे त माना मूंखे तकलीफ़ महसूसु थी थिए, कमरे में न ढरंदो हो। माना अमान बाबा कॾहिं बि माना असां न विढ़ियल ॾिठा, ख़ुशि ॾिठा सदा। मामा जुमन जी नंढी धीअ बख़्तावर पिणु पंहिंजे पीउ सां बेहदि घणो प्यारु करे थी। संदसि चवणु आहे त बाबा जी आयल महिमाननि जी ख़िदमत कंदे असांखे दिली सुकून मिलंदो आहे। न अदा इहा ॻाल्हि असां ख़ासि तौर ते नंढपण खां पंहिंजी वालदा खां सिखी हुई। मुंहिंजी वालदा तमामु घणी महिमान नवाज़ हुई ऐं असांखे हमेशह नंढे हूंदे खां ई असांजी वालदा इहो चवंदी हुई त को बि महिमान अचनि त उनखे रंज थी मानी न करे ॾिजो। महिमान हमेशह ख़ुशनसीब माण्हुनि वटि ईंदा आहिनि ऐं असां नंढपण खां ई बाबा वटि ईअं महिमान ॾिठा आहिनि। ओताकुनि ते घर में माण्हू ईंदा आहिनि त असांखे ख़ुशी थींदी आहे, रंज न थींदा आहियूं असां बाबा जे महिमाननि ते। रुगो धीअरूं ई न पर मामा जुमन जी नुंहुं बि साणसि ओतिरो ई प्यारु करे थी। संदसि चवणु आहे त हिन कॾहिं बि पंहिंजे धीअरुनि ऐं मुंहुं में को बि फ़र्क़ु नाहे रखियो। असांखे असुल खां मुंहिंजे चाचा नंढा हूंदा हुआसीं तॾहिं बि पाढ़ी लिखाई पढ़ाई। मुंहिंजो चाचो न को पंहिंजे धीअरुनि में फ़र्क़ु रखे थो न को नुंहुनि खे, धीअरुनि खां वधीक भाए थो। मुंहिंजी ससु चयो त नाराज़ थी कंदी तई महिमान खाईंदा, ख़ुशीअ सां कंदी तई महिमान खाईंदा, दिलि सां कजे त अञा बि घणा ईंदा ऐं तुंहिंजे चाचे जी इज़त वधंदी, कॾहिं बि रंज थी न करे खाराइजे। मामा जुमन खांस विछड़ी वियल संदसि शरीक हयात जे विछोड़े खां 5 साल पोइ अॼु बि उदास आहे। सचपच त आऊं बेहसियत हिकिड़े मर्द जी उहा सम्झां थो त मुंहिंजी हिकिड़ी बांह जेका आहे जंहिंसां आउं पंहिंजी दिलि जा हाल ओरिया जेके पंहिंजो सम्झां
उहा बि गादार थी वई ऐं उनखे कॾहिं विसारे कोन सघियो आहियां। राति जो सुम्हंदो आहियां त मूंखे हुनजी यादगिरी ईंदी आहे। हिकिड़ी ॻाल्हि त कॾहिं बि असां हुनखे पहिरीं ॾींहं खां मूं सम्झो तव्हां सभई दोस्त वेठा आहियो त मूं 2 ॻाल्हियूं सम्झायूं हुयूं, हुन पछाड़ी ताईं उन्हनि ते अमल कयो। हिकिड़ी इहा ॻाल्हि सम्झाई त अॼु खां पंहिंजी ज़िंदगी जी नई शुरूआत आहे। हिन खां अॻु में मूं कचायूं कयूं मूंखे बख़्श कर, तो कचायूं कयूं तोखे बख़्श। पर अॼु खां वठी पाण हिक ॿिए जा हॾ ॾोकी आहियूं। तुंहिंजे माउ पीउ जी आऊं इज़त कंदुसि, मुंहिंजे माउ पीउ जी तोखे इज़त। मामा जुमन दरबदर उताक ते महिमाननि जी मेज़बानी करण खां पोइ घर अची घर भातियुनि सां ॾुख सूर वंडण खां पोइ अॼु बि बाक़ाइदगीअ सां किताब पढ़े थो, जंहिं लाइ हिन पंहिंजे घर में हिकु लाइब्रेरी पिणु ठाही आहे। ॾींहुं हुजे या राति हुजे, मामा जुमन जाॻियल हुजे या निंड में हुजे, पर महिमान जो ॿुधंदे ई संदसि पेर ओताक ॾांहुं हलण लॻनि था। अड़े शहर जाना के तोखे मयारूं त शाइर जूं गुज़रियूं हिते 5 बहारूं, जहिड़ियूं सिटूं सरजींदड़ शाइर हलीम बाग़ी न फ़क़ति रोहल वाए में रहे थो, पर जुमन दरबदर जो रिश्ते में भाणेजो बि आहे। उन करे हू न फ़क़ति जुमन दरबदर जो नंढपण खां वाक़ुफ़ु आहे, पर संदसि ॾुखनि ऐं सुखनि जो साथी पिणु आहे। त जुमन मुंहिंजो वेझो अज़ीज़ न, पर जुमन मुंहिंजो सॻो मामू आहे। जवानी ऐं हाणे बि जेका हुनजी उमिरि आहे, इहा समूरी ज़िंदगी मुंहिंजे अखियुनि अॻियां गुज़री आहे। सो जुमन खे मूं वेझे खां ॾिठो आहे। जुमन जूं मुख़्तलिफ़ ख़ुसूसियतूं जेके अवां बयानु कयूं, शेख अयाज़ जा इहे 2 टे अखर चवंदुसि त हर कंहिं माण्हूअ मंझि मणिया, पर मूंखे अहिड़ा मुड़ुस वणिया जे पंहिंजो पाण भुलाए विया आहिनि ऐं तुंहिंजी जोत जलाए विया। उस्ताद बुखारीअ चयो त वस हुजे मुंहिंजो पिरी, मां तोखे सोन में तोरे छॾियां। सो जेके माण्हू एतिरे क़दुरु चाहिनि था उन्हनि जे वस में हुजे त वाक़ई ईअं बि असां चवंदा माण्हू प्यारु कनि था, इहा वॾी ॻाल्हि आहे। डॉक्टर जोधोमल मामा जुमन जो नंढपण जो दोस्त आहे। संदसि चवणु आहे त मामा जुमन पंहिंजी ज़ात में घणरुखी शख़्सियत आहे। हू जेकी कुझु ॾिसण में अचे थो, संदसि कद काठ उन खां तमामु घणो वॾो आहे। हक़ीक़ी जेकॾहिं मुंहिंजो अंदरि जो आवाज़ु ॿुधो त आउं लाइ इहो चवंदुसि त अहिड़ा एतिरा लफ़्ज़ी कोन आहिनि जेको हिन शख़्स जे बारे में चइजनि, छाकाणि त इहा हिकिड़ो घण रुखी शख़्सियत आहे। जॾहिं शुरूआती ॾींहुं हुआ हिन जो कारकुननि तौरु जिन जज़्बे वारनि ॾींहंनि में जॾहिं ही रोलाकियूं खाईंदो या धिका खाईंदो, उहो त असांखे एतिरो यादि कोन्हे। बहरहाल मुंहिंजी त प्रैक्टिस जे दौरान हिन खे मूं हिकिड़ो सियासी कारकुन चयो, उन जे लाइ बि हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो मतिलबु सियासी कारकुन चइजे तॾहिं। पर हाणे आउं ई चवंदुसि हाणे जुमन सियासी कारकुन खां वधी थी करे हिकिड़ो असांजो सियासी हीरो खणी चइजे, सिंध जो उहो हीरो थी चुको आहे। मामा जुमन जो पुटु हुजण करे सुघड़ जे सीने में बि सिंध सां बेपनाह प्यार सां गॾु कला पिणु कर मोड़े रही आहे। बाबा मक़सदु समाजी तंज़ीमूं या उन्हनि में समाज जे हवाले सां तक़रीबन कमु कया आहिनि। उनजे करे बाबा हुजण सां गॾो गॾु पसंदीदा शख़्सियत बि बाबा आहे। वरी वरंदा तवसकारा वसी पवंदा है पड सारा, मारू थींदा त मोचारा, मारू थींदा त मोचारा, मियन मां डाण में मिलबो
मिठा महिराण में मिलबो। सुघड़ जे सूरत में मामा जुमन जी छांव में वॾे थींदड़ हिन नौजवान जे गले में पिणु सादिक फ़क़ीर वारियूं सदाऊं ॿुधण में अचनि थियूं। तुंहिंजे मुखड़े जो गुलाब भौर मुंहिंजे दीद जो रोज़ थो चुमियो वञे। ग़ुलाम सांद मामा जुमन जो भाइटियो हुजण सां गॾु संदसि न्याणो पिणु आहे जेको पिणु मामा जुमन जा गुण ॻाईंदे नज़र अचे थो। ज़िंदगीअ में असीं जेकी कुझु बि माना थिया आहियूं या जेकी कुझु बि असां वटि आहे त आउं सम्झां थो त उहो सॼो उनजी जेको आहे सो ॿारियल जेका लाट हुई उनजो सोजरो आहे जेको असां वटि पहुतो आहे। उहो शाइरी जी सूरत में आहे या जेको शऊर आहे उहो सॼो या ई वतन परस्तीअ खां वठी ऐं इल्मु दोस्तीअ ताईं इहे समूरियूं शयूं जेके आहिनि से उहे असांखे उन वटां ई विरासत में मिलियूं आहिनि। पचास जो सिर्फ़ु रिश्ते में आहे पर आउं सम्झांदो त उहो असांजे वालद खां बि मथे हुयो। जो मुंहिंजो वालद हिकिड़ो ॿकरा जा धनार माण्हू हो, हुन माना पढ़ियलु लिखियलु न हुयो पर चाचा असांखे नंढे हूंदे खां ई पंहिंजे औलाद जीअं पालियो ऐं असांखे पढ़ायो न पायो। अॼु असीं जेको बि कुझु आहियूं जेतिरो बि जेको बि कुझु असां वटि आहे या जेको बि कुझु आहियूं उहो उन ई जी देन आहे। हाजी सांद ख़ुदि थर जो हिकु भलोड़ शाइर आहे पर हिन जॾहिं शऊर जी अखि खोली त हिन खे मामा जुमन जे करे हर तरफ़ किताबनि सां गॾु सिंध जी शऊरी अॾावत कंदड़ किरदार नज़र आया। ॿियो असां जॾहिं शऊर संभालियो त असांजे चौधारी किताब हुआ, उहे समूरा किताब उन ई जा ई आंदल हुया। असांजी चौधारी जेको किताबनि जो माना जान हो जंहिं उहे किताब हुआ जिन असांखे शऊर ॾिनो ऐं सिंध जे समूरे शऊर सां हुन असांखे बीहारियो, हिकिड़ो रस्तो ॾेखारियो त भई हीउ रस्तो आहे, तव्हां हिन रस्ते ते जेकॾहिं हलंदव त उहो रस्तो तव्हांखे माना रोशनियुनि न वठी वेंदो। सिंध जी ख़ुशहाली ऐं आज़ादीअ जा ख़्वाब हुन न सिर्फ़ु ॾिठा पर हुन पंहिंजे पूरे नसुल में उहे मुंतक़िल कया। सिंध जी जेका क़ौमी तहरीक हुई जिन सिंध जे शऊरी अॾावत कई उन्हनि में माना हिकिड़ो नालो मामा जो बि अचे थो। मामा जुमन कखावन चौरनि वारे दौर खां पकियुनि सुरनि वारे घर ताईं पुॼण वारे सफ़र तय करण बाबति ॿुधाए थो त मुंहिंजो आवाज़ ऐं फ़न ई मुंहिंजे पेट गुज़र जो सबबु बणिजण सां गॾु मुंहिंजी ज़िंदगीअ जे बदिलजण जो कारण बणियो। ऐं जॾहिं इहे 70 वारे ॾहाके में मूं ॻाइणु शुरू कयो तॾहिं हिते काज माण्हुनि वटि बिस्तरा रलियूं कोन हूंदा हुआ। पोइ ॻाइणु थींदो हो, पोइ सुबुह ताईं ॻाईंदा हुआसीं, लाउड कोन हूंदा हुआ, बाल्टियूं टंगियूं पोइ आया की कीअं। पोइ हिन आवाज़ वॾे त ॿी ॻाल्हि ई त मूं वटि फ़न हुन सां गॾु हिकिड़ो इहो हो त आउं मज़ाहिया लतीफ़ा ॿुधाईंदो हुउसि। 2-3 कलाम ॿुधाया वरी 2-3 लतीफ़ा ॿुधाया त हाणे ईअं थींदो न त माण्हू जेको आहे सो थोरो कलामनि में ऐं कलाम बि ईअं क़ौमी कलाम ॿुधायो, लोकगीत ॿुधायो, इश्किया बि जहिड़ो तहिड़ो इहे सॼा ॿुधाया थो त अहिड़े नमूने सां सॼी राति गुज़री वेंदी। माण्हू रली जिते कंहिं वटि घटि हूंदी न त उहो आसे खां जुमन खे घुरायो, सॼी राति हमरा वेठा हूंदा। उमिरि जे तक़ाज़ाउनि सबबु जेतोणीकि मामा जुमन हाणे अॻु वांगुरु सिंध जा वाहन ऐं वस्तियूं नथो जागे पर विरची वेहण संदसि तबियत में शामिल ई न आहे। उन करे हेलोके सावणी जे बरसातुनि सबबु ॿुॾी वियल ॻोठनि जे बेघर थियल ॻोठाणनि जी सार संभाल रहण लाइ मामा जुमन जेको कमु कयो सो पिणु केर बि विसारे नथो सघे।
मामा जुमन दरबदर जोगिन जहिड़ी दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण खां पोइ बि तमामु घणो मुतमइन आहे। तोड़े जो सावणी जे हिन मौसम जा ही आख़िरी वसकारा हुआ, पर मामा जुमन खे इन ॻाल्हि ते पूरो यकीन आहे त वरी बि वसकारा वरंदा ऐं माण्हुनि जे मुंहं ते वरी बि मुर्कूं मोटी ईंदियूं। वठी हर हर जन्म वरबो वठी हर हर जन्म वरबो मिठा में रण में मिलबो मिठा में रण में मिलबो ख़त्म हूंदा थी वेंदी ख़त्म हूंदा थी वेंदी चिठीअ जा रण में मिलबो मिठा में रण में मिलबो पंजी जा जंग वाजारी सथी दी नेट सो भारी मरी वेदा मिड़ी मारी मरी वेदा मिड़ी मारी सची सुरहान में मिलबो मिठा में रण में मिलबो हुजे यूरोप या लबना जिथे मारियो वयो इंसान उन्हीं माण्हू असंदे अरमान उन्हीं माण्हू असंदे अरमान ऐं रत ठाण में मिलबो मिठा में रण में मिलबो थिया जे क़ौम ता कुर्बा उन्हनि जा अन लखे ऐसा शहीदन जे रेटेरत सां रतीअ लालाण में मिलबो मिठा में रण में मिलबो वरी वरंदा त वसकारा वसी पवंदा है पट सारा मारू थींदा त मोचारा मारू थींदा त मोचारा मियन मां रण में मिलबो मिठा में रण में मिलबो।